नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। वक्त के सांगड़ में खबर ॾींदड़ सांगड़ की अदालत में ड्याम साहब वासी नारी बेगम ड्याम साहब वासी नौजवान बिलाल अहमद मजिदाणो से परणो करे छॾियो। जंहिं बाद इन मीडिया वारो ॿुधाईंदे चयो त असां पसंद शादी कई है, मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां, पर शादी बाद माइट असांजे दुश्मन थी पिया आहिनि ऐं असांखे इन्हनि मां ख़तरो है। मुंहिंजे भाउ अली हसन मीर हसन ऐं मुंहिंजा माइट हाकिम इमदाद ऐं अनवर असांजा दुश्मन थी विया आहिनि, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। बिलावल केर हाँ? अच्छा हाँ तक केमा खतरो? नाला छा थी ॿारनि जा पीउ जा? अच्छा घणा ॾींहं अॻु परणो कयो? किथे कयो? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।